वाह नूरदीन है आयो हलिया वाह हलिया हलिया जी वाह बिरादरी लिख रहा है वाह बिरादरी हाँ छाजी बिरादरी शादी वाली बिरादरी पियो छाजी कंहिंजी शादी मुंहिंजे सोट जी पियो कंहिंजी तोखे व्हाट्सएप ते असां दावत ॾिनी न व्हाट्सएप ते दावत मोकिली तो ॾे मां चेक कोन कयो व्हाट्सएप हा हाणे तव्हां चेक थोड़ो ई कंदव तव्हांजे घर में गुलरड़ो पैदा थींदो आहे त तव्हां फंक्शन कंदा हो असां ईंदा आहियूं ॿारे बचे दावत भरे वेंदा आहियूं ॿ ॿ टे हज़ार छनो लिखाए वेंदा आहियूं हाणे जेॾी महिल असां को प्रोग्राम कयूं साल ॿ साल में हिकु प्रोग्राम कयूं ओॾी महिल तव्हां जेको सोचो था त असां त चेक ई न कयो आहे न त पोइ तुंहिंजो फर्ज़ हो तूं व्हाट्सएप ते असांखे कई आहे न हिकिड़ी फोन करे ॿुधाए हा बाबा संगत घणी ई न हाणे जान छॾा न बिरादरी लिखणा टाइम न आहे इहे कीअं लिखणा आहियां मां तुंहिंजी दावत ॾिठी ई कोन्हे असां हुते जेके बिरयानी वॾो गोश्त नंढो गोश्त जेतिरा असां हुते जेको सो भत ऐं ख़ैरातूं हुते जेको असां जेको ख़र्च कयो आहे न उहो ख़र्च असांखे ख़बर आहे ठीकु आहे कयो हूंदी मां मञिया थो कयो हूंदी पर व्हाट्सएप ते दावतूं ॾिबियूं आहिनि छा त पोइ भाईजान तूं व्हाट्सएप ते छा व्हाट्सएप ते बि तोखे मिली वियो न तोखे ख़बर ई त बिरादरी आहे बिरादरी ते वञिणो आहे ठीकु आहे हुननि आया हुए असां वटि भरे विया इलाही चकर तव्हां वटि अञा पेट में ॿार थींदो त ख़ुशी थींदी अरे प्रोग्राम कर हल बा कमायूं असांजो अलाह ताला तव्हां खाईंदा हो पर पाण जेके आहियो तव्हां जहिड़ा ॿाहिरि जा कारा हो तहिड़ा अंदरि जा कारा हो अॼु बिरादरी वठण खां सवाइ हिते न वेंदी असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं ईंदा आहियूं फोन करे ॿुधाईंदा आहियूं तव्हां व्हाट्सएप ते मोकिली असां नेट जो पैकेज आहे जो व्हाट्सएप खोलियो आहे दावत ॾिसो तोखे ज़ाल जे मां जो कसम तूं घणा चकर मूंखे व्हाट्सएप ते मोकिलियो आहे मां तोखे ॾेप अची ॾेई वियो आहियां लिखाए वियो आहियां पंहिंजो मां मञियुमि व्हाट्सएप ते तोॾे मोकिलींदो आहे तूं ओके कंदो आहे ख़बर पवंदी आहे तोखे अलाह अखियूं ॾिनियूं आहिनि मां ॾे जो मोकिले तूं मां चेक कयो आहे खोले ॾिस मोबाइल तव्हां चेक कंदो बि कोन न तव्हांखे 1000 2000 भरण जे चक्कर में तव्हां नथा कयो न इज़त सां अॼु पैसा हिते लिखाईंदे न त हिते मां न वेंदुसि मूंखे दावत ई कोन मिली आहे त मां कीअं पैसा लिखायां रिकॉर्डियो थी लिखायां या तोॾे रिकॉर्डियो चा भेजो मां पोइ अॼु खां वठी भत बिरादरी पंहिंजी ख़तम आहे ठीकु आहे तव्हां जेॾी महिल बि केॾी महिल असांखे दावतूं ॾींदा आहियो असां ईंदा आहियूं पंहिंजो छनो लिखाए वेंदा आहियूं ठीकु आहे मां हाणे हली आयो आहियां मां इन लाइ घर में पोयां बि 2-3 घर हुयो नवीद जो घर हुयो नवीद बि कोन आयो पर उहो शरीफ़ माण्हू आहे हुन चयो भाउ मां न अची सघियुसि मां मसरूफ़ हुयुसि को मसइलो ई न आहे हे पंहिंजो जेको सो लिख असां बि तोॾे बिरादरी में आया आहियूं 8 चकर कई थी हिकिड़े साल में जेको ॿार जाए थो महीने को पुतो और करे थो उन जो हेतिरो थिए थो मंगणो अचे उन जो अरे लांती असांजे घर में ॿार अॼु ताईं न ॼाओ 5-6 साल छा थियो अथई जान छॾे इहो त तव्हांजो सालगिरह अॼु सालगिरह अॼु बचड़े जो जेको तो छठी आहे अॼु बचड़े जो तोहर आहे अॼु फलाणे जी शादी आहे तो जहिड़ा लाश बि शादियूं करे दावतूं करे लिख रहा बिजनेस कयो वेठा हो खाधे के जल्दी कर लिख रहा तू कलो को ॿार आहे तुंहिंजी छठी बि खाधी आहे तुंहिंजे तोरनि ते बि आहे खिसे में तू इस पैसा लिख रहा इज्जत सां पैसा लिख रहा हेॾे अॻिते अचे त पोयां वरी मायूं न हणनि चंपा लिख रहा जल्दी अॻु में बि मयनि में बेस्तो हुई वरी मायूं चवंदी त वाकई बि हुननि सॾु ॾिनसि न वियो आहे न हाणे इहो कमु इहो कयो थी शुरू बसि बुक खणी जेको न अचे उन ते पुॼो वञी दर ते अरे छो न अचूं असां लिख रहियूं था असां ॾियूं था इहे कर्ज़ आहे न शादी में ॾिस न किथे बि तूं प्रोग्राम कया असां आयासीं हाणे असांजो तुंहिंजो वटि कर्ज़ रहियल हो तोखे लिखाइणो आहे हिते हाणे तूं माने व्हाट्सएप ते दावत मोकिली नी मां क़बूल कई तुंहिंजी ठीकु हाणे मां सुभाणे फैमिली समेत तो वटि ईंदुमि मानी जो बंदोबस्तु कजांइ मां अची मुबारक बि लिखाए वेंदुमि असां फैमिली सां कोन आयासीं ठीकु आहे छल न को दावत ॾे त 12 बजे पहुची था वञो मां फैमिली सां कोन आयुसि मां अकेलो अची हिकिड़ो गिरह खाई मां तोखे लिखायोसि त मां बि सुभाणे तोॾे अकेलो ईंदुमि हिकिड़ो गिरह खाई तोॾे लिखाईंदुमि अची असांखे 1000-2000 तुंहिंजो न खपे अॼु खां वठी भत बिरादरी ख़तम आहे खुदारा जॾहिं तव्हां को प्रोग्राम कयो पे त असांखे दावत न बस हल तव्हांजा हर महीने में 3 प्रोग्राम थियनि था असां ईअं साल में कयो असां ईअं भला नुक़सान मूंखे तुंहिंजी बिरादरी को बस भली आहे तूं हल हाणे महिरबानी मरो बिना बुक उडी मरो का गैरत ई कोन त बुक खणी तव्हां क्या गैरत अरे हलू जबरदस्ती आयो आहे पैसा वठण गंदा के जा कोण जॾहिं एतिरो देग करे